नाज़रीन, साले पर्ची सरकारी अस्पताल में सहूलतन की अणहूंद सबब आवाम महंगाई इलाज ते मजबूर है। समाजी अगवान और मरीज़ वज़ीर आज़म और बेन का मुतालबो किया है तो अस्पताल के 24 कलाक कयो वने जियां खेन सहूलतूं मिली सकन। वधिक तफ़सील गुलाम हुसैन भंबरे की रिपोर्ट में। सालेपर सिटी में रॉयल हेल्थ सेंटर उते मौजूद आहियूं। हिते सहूलत जी अड़ाठ आहे। परे परे खां जेके मरीज़ अचनि था पिया, अचो त उनखां हाल वठूं था, उनजो छा चवणु आहे, मूंखे दवा नथी मिले। ऐं उनखां पोइ उते मुंहिंजे पंहिंजे पासे खां जेकी सालनि खां बंदि थियल एम्बुलेंस बीठी आहे, वधीक अचो त मरीज़ में पुछंदा ॿियो छा चवणु आहे। इनके अपग्रेड करे रूरल हेल्थ सेंटर के जो 80 मुलाजिम जेके आहिनि उन जा भर्ती कया विया आहिनि। 3 मेडिकल ऑफिसर आहिनि जेके 7 सालनि खां वठी जेको आहे पीजी कोर्स ते हलिया विया आहिनि। हिन वक्त ताईं हिते हिकु मेडिकल ऑफिसर न आहे सरकार जो। उन सां गॾु जेको आहे हिते जेके मरीज़ अचनि था, पीपीएश आहे कमु करे थी, पर हिते पेशेंट एतिरा आहिनि जो पीपीएश जे हुन खां माना वधीक आहिनि। तो बस वारनि ऐं हुकूमत खे अपील कंदासीं त चूंडियल नुमाइंदनि खां त जेके हिते डॉक्टर भर्ती कया विया आहिनि उन सभिनी खे हिते जेको आहे सो रेगुलर कयो वञे। 40 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि जेके प्राइवेट अस्पतालनि ते इलाज था कराइनि। डीएचओ सखर निंड में पियो आहे। असां सां अलाए कहिड़े क़िस्म जो ज़ुल्म आहे। खुदारा असां मिसकिननि जी मदद कयो वञे। तव्हां ॾिसो 7 बजे खां वठी आया आहियूं। असांखे हिकिड़ो सिरप ॾिनो अथऊं, टेबलेट कोन ॾिनो अथऊं। चवनि था बसि इहा ई दवा या खणी वञो, ॿी काई बि सुविधा। हिते डॉक्टर जी इलाही भर्ती थियल आहिनि, सरकारी कोई बि न आहे, डॉक्टर कोई बि न आहे हिते। हिते जेको मरीज़ अचे थो त उहो मरी वञे थो, बाक़ी घर वापसि ज़िंदा नथो वञे। छो त हितां तक़रीबन सखर ऐं रोड़ी 35-40 किलोमीटर परे आहे। अस्पताल असांजे में काई सहूलियत कान्हे। ऐं हीअ असां वटि हिकिड़ी एम्बुलेंस बीठी आहे जेका सालनि खां बंदि आहे। उहा हिन महिल ताईं स्टार्ट नथी चुकी आहे। जीअं त सखर खे ॿियनि आला ऑफिसरनि खे असां चई थकिजी पिया आहियूं। ऐं असांजो हिते समाजी हिकु अॻवान हुजे चयो त मां एम्बुलेंस ठाराईंदुसि, बराबरि जीअं त सरकार पंहिंजा ऐब लिकाइण लाइ उहा बि ठाराइण लाइ न ॾिनी। हिकु ट्राली में हादसो असांजे ख़ानदान जो थियो, जंहिंमें 40 माण्हू ज़ख़्मी थिया। अस्पताल बंदि हुई ऐं अस्पताल में को अमलो ई कोन्हे त छा करे, वीचारा मजबूर थी प्राइवेट अस्पताल में इलाज कराइण लाइ हलिया विया। कि तक़रीबन 100 खां मथे मुलाज़िम आहिनि। हिननि जेको शो 58 मुलाज़िम कया आहिनि, बराबरि 100 खां मथे मुलाज़िम आहिनि। जंहिंजे लाइ लेट असिस्टेंट कमिश्नर कढे नथो। ऐं असिस्टेंट कमिश्नर चए थो त हीअ जेको पीपीएच हलाए, पीपीएच हलाईंदी छा कंदी, उहा 2 बजे खां पोइ बंदि आहे। 24 कलाक सर्विस नथी मिले असांखे। हाणे असांजो मुतालबो इहो आहे त पीपीएच खे बंदि करे ऐं गवर्नमेंट जा मुलाज़िम जेका हिते भर्ती कया वञनि, जेके आहिनि उन्हनि खे वापसि कयो वञे। कैमरामैन सदाम हुसैन भंबरे सां गॾु गुलाम हुसैन भंबरो, दादी टीवी न्यूज़, सालियापार।